नाज़रीन, उस्ताद मुआशरे जो मेमार हूंदो आहे। खैरपुर जे मिसाली उस्ताद हिमाद शेख जे मान में तक़रीब मुनक़िद करे खेसि मञता शील्ड ॾिनी वई। उन हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जावरी जी ही रिपोर्ट। उस्ताद मुआशरे जो मेमार हूंदो आहे। इल्मदोस अदबी संगत पारां खैरपुर जे नाले वारे तालीमदान उस्ताद हमादुल्ला शेख जे मान में तक़रीब रखी वई। उन मौक़े ते उस्ताद हमादुल्ला शेख खे बहितर ख़िदमतुनि एवज़ मञता एवार्ड पिणु ॾिनो वियो। मौक़े ते मौजूद अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त साईं जन जी शख़्सियत डायनामिक आहे ऐं उन्हनि असांखे अहिड़ो गस ॾिनो आहे त जीअं ॿिन्ही ज़रिया तालीम जे विच ते जेको फ़र्क़ु आहे, जेका विथी आहे, उहा घटिजी सघे ऐं या ख़तमु थी सघे। साईं खे मूं केतिरनि पहलुअनि खां ॾिठो आहे, बहसियत उस्ताद, बहसियत हिकु शख़्स, बहसियत पाड़ेसरी। त साईं तमामु जेको आहे हिकिड़ो महिनती, कमिटेड ऐं समाज लाइ फ्रूटफुल या फ़ाइदेमंद इंसानु आहिनि। साईं जेको आहे उहो असांखे हर जॻह ते उहो ॾिठो वियो आहे त तालीम सम्झाइण वारी, तफ़हीम वारी, ऐं उन सां गॾु ॿारनि सां जेको आहे हिकु महिरबान जी हैसियत में। ऐं साईं जेको रहियो आहे उहो इस्लामी निज़ाम तालीम खे मद्देनज़र रखी कमु कंदो रहियो आहे ऐं ॿार जी अख़लाक़ी तरबियत, ॿार जी साइंसी तरबियत, ॿार जी हर पासे ॾांहुं तरबियत कंदो रहंदो आहे। ऐं खैरपुर जी तारीख़ में पहिरियों दफ़ो जेको आहे न खैरपुर में जेको आहे नियाणियुनि लाइ गर्ल्स हाई स्कूल ताईं तालीम ॾियनि था, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके आहिनि गर्ल्स हूंदियूं आहिनि, टीचर बि गर्ल्स हूंदा, कंप्यूटर ऑपरेटर बि गर्ल्स हूंदा ऐं शागिर्दाणी बि सभु गर्ल्स, ओनली गर्ल्स जे लाइ इहो पहिरियों दफ़ो साईं जन इहो कयो आहे। ऐं साईं जन जी हूअं बि तमामु घणी जुस्तजू आहे ऐं तमामु सुठा इंसान आहिनि। इहो जेको आहे क़ाबिल तहसीन अमल आहे ऐं जेको आहे अल्लाह ताला जेको आहे मूंखे पंहिंजे जे प्रोफेशनलिज़म जो जेको मूंखे मुंहिंजे ज़हन में जेको एलिमेंट पैदा कयो आहे, उन जे बुनियाद ते अल्लाह ताला मूंखे इज़त ॾिनी हिननि दोस्तनि जे मार्फत। ऐं अल्हम्दुलिल्लाह नंढे उहिदे खां वठी जेको आहे मुंहिंजी जुस्तजू रही आहे, ॿियनि शागिर्दनि सां मुंहिंजो लॻाव मुहबत रही आहे ऐं ख़िदमत जे जज़्बे सां मां कमु कंदो रहियो आहियां। हमादुल्ला शेख साहब सां मां पाण जेको आहे सो नाज़ा हाई स्कूल में काफ़ी अरसो बहसियत उस्ताद जे असां गॾु साथी रहिया आहियूं ऐं मां हुनखे तमामु वेझो जेको ॾिठो आहे त हुनखे इल्म सां तमामु घणो वॾो चाहु आहे। आम तौर ते ॾिठो वियो आहे त असांजा जेके दोस्त आहिनि, जेके निजी तालीमी इदारा आहिनि, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसे कमाइण जी ख़ातिर, पर हिन शख़्स जेको आहे अॼु बि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जेको सखर जो जेको सरकारी निसाब आहे, उन निसाब खे पंहिंजे हिन प्राइवेट स्कूल में जेको आहे आम ऐं फ़हम कयो आहे त सुभाणे ॿार जेके आहिनि मैट्रिक में या जेके इंटर ताईं उहे सखर बोर्ड सां लॻापियल हुजनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जे महिनती उस्तादनि खे संदन ज़िंदगी में ई मञता ॾिनी वञे। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ टीवी, खैरपुर।